ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियो। ख़ानगी स्कूलनि सरकारी स्कूलनि में सिंधी पढ़ाइण, सरकारी दफ़्तरनि में लिखण पढ़णु घुरिजे। सिंधी अदबी संघ शाख बचल महर पारां रैली कढी वई। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर जी ख़बर मूजिब एम ज़फ़र तगड़ जी अॻवानी में अलावारे चौक खां थींदे नेशनल प्रेस क्लब पहुती, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़फ़र तगड़, गुलाम हुसैन कल्होड़ो, गुलाम रसूल फुल, ज़मीर हुसैन लुंड, आदिल अब्बासी, माजी तगड़, एजाज, शेर अली मशहूरी, अफजल मंगी, ज़ैद मंगी, फिदा मरी ऐं ॿियनि हुकूमत सिंध वज़ीर आज़म पाकिस्तान खां मुतालबो कयो त फौरन सेनेटम पयल क़ौमी ॿोली जो बिल पास कराए वञे। सिंध जे करोड़े अवाम एहतिजाज करे रही आहे। सिंधीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे, ॿी सूरत में असां हाणे असेंबली अॻियां बि एहतिजाज कंदासीं। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।